मौलाना मुजीबुर रहमान जा बयान बुधण के लाए मौलाना साहब जो यूट्यूब चैनल जरूर सब्सक्राइब कंदा। ए दुनिया बीहंदी न हिकिड़े क़िस्म जो धोखो आहे। केतिरो पैसो थी वञे, केतिरा वॾा जेके हिते उहिदा मिली वञनि, केतिरो हिते नालो थी वञे, साईं मौत खां बाद में तव्हांजो सॼो माल बि ख़तमु, तव्हांजा उहिदा बि ख़तमु, तव्हांजी डिग्री बि ख़तमु। हाणे साईं उते जेको आहे ॿियो कानून हलंदो आहे, उते दुनिया वारा उहिदा न हलंदा आहिनि। अगरि कोई इंसानु मरी वियो न, जेकॾहिं कोई DSP आहे न, त क़बर में ईअं न चयो वेंदो त बाबा हाणे हिनखे जेको आहे प्रोटोकॉल ॾियो। DSP जेको आहे अॼु अचे थो, फ़रिश्ता ईअं न चवंदा। हा साईं, कोई वज़ीर आज़म मरंदो न त फ़रिश्ता ईअं न चवंदा दुनिया जे अंदरि हिनखे वॾो जेको आहे मनसबु हुयो, सभु इंसान जेको आहे हिन जे पोयां हुया, हिनखे असां बहितरीनु जेको आहे प्रोटोकॉल ॾियूं। न न, उते कुझु न हलंदो आहे। हा, उते आमाल हलंदा आहिनि। उते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो तरीक़ो जेको आहे उते मक़बूल आहे। उते फ़रिश्ता सिर्फ़ु इहे ॾिसंदा, ॾिसूं हिन वटि जेके नमाज़ूं आहिनि न आहिनि, हिन वटि जेको आहे दीन इस्लाम आहे न आहे, ऐं हिन वटि अल्लाह जो किताबु आहे न आहे, त क़बर में इहे शयूं हलंदियूं आहिनि। दुनिया जो कानून दुनिया सां जेको आहे मुतसिल हूंदो आहे। बसि जेकी इज़त हूंदी उहा दुनिया में इज़त, दुनिया वारी इज़त रहंदी। ऐं आख़िरती जेकी इज़त जेकॾहिं ख़रीद करणु चाहियो था, उहा इज़त क़ुर हकीम खां जेको आहे मिलंदी, उहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े खां जेको मिलंदी। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए साहबा हर ॾींहुं कलो को ॾींहुं जेको आहे न, ए साहबा अॼोके ॾींहं खां जेको आहे बहितर आहे। ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेतिरो ज़मानो मुंहिंजी ज़िंदगी खां परे थींदो वेंदो न, जेतिरो ज़मानो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजी ज़िंदगी खां परे थींदो वेंदो न, एतिरा जेको आहे फ़साद आम थींदा वेंदा। एतिरी वक़्त मां जेकी आहे उहो बरकत निकिरंदी वेंदी। बहरहाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सुभाणे वारो ॾींहुं जेको आहे न, सुभाणे वारो ॾींहुं, इन सुभाणे वारे ॾींहं खां अॼोको ॾींहुं बहितर अथव। बसि क़यामत ताईं हाणे क़यास ईअं कयो, क़यामत ताईं इहो ई सिलसिलो हलंदो रहंदो। त जेतिरो ज़मानो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे असां वेझो हूंदासीं न, एतिरो तव्हां ख़ैर बरकत ऐं भलाई ॾिसंदव। ऐं जेतिरो ज़मानो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खां परे थींदो वेंदो न, त साईं उन में छा, उन में फ़साद आम थी वेंदो। हा साईं, गुनाहनि जा कम अञा जेको आहे उहो ज़्यादा थींदा वेंदा, ऐं बदमाशी उहो जेकी ज़्यादा थी वेंदी। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने खां जेतिरो ज़मानो परे, उन ज़माने जे अंदरि ख़ैर जेको कॾहिं बि न ईंदो, शर ई शर उन जे अंदरि हूंदो। त अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, क़यामत जे क़रीब वक़्तनि जे अंदरि बरकत बि न हूंदी। वक़्तु आहे न, वक़्तु उन जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कंहिं क़िस्म जी बरकत न हूंदी। पोइ अलाह जे नबी ॿुधायो त ए साहबा, साल जेके आहिनि महीननि जे एतबार सां तव्हांखे लॻंदा, ऐं महीना जेके आहिनि उहो हफ़्तनि जे एतबार सां तव्हांखे लॻंदा, ऐं हफ़्ता तव्हांखे हिकिड़े ॾींहं जे एतबार सां लॻंदा। ऐं हिकिड़ो ॾींहुं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिकु जेको आहे घंटे जे मुशाबे अलाह जे नबी फरमायो एतिरो तव्हांखे लॻंदो। ऐं हिकिड़ो घंटो कीअं लॻंदो, हिकिड़ो घंटो जीअं चंगार निकिरंदी आहे न, हा साईं, चिणक निकिरंदी आहे न बाहि मां, ऐं जंहिं चिणक निकिरंदी आहे उहा हिकिड़ो ॿ सेंकट ॿरंदी आहे, इन खां बाद में उहा विसी वेंदी आहे। त बसि पोइ हिकिड़ो घंटो ज़माने आख़िरी जो ईअं ई जेको आहे उहो लॻंदो। यानी वक़्त जे अंदरि बरकत न हूंदी। ऐं हे असांजे ज़माने में ईअं वक़्तु जेको आहे स्पीड सां गुज़रे थो, कंहिं क़िस्म जी ख़बर नथी पवे। हा साईं, हे क़यामत जे क़रीब जेको आहे ज़मानो आहे, इंसानियत जी पूरो जेको आहे वॾो समंदर गुज़री चुको आहे। हाणे आख़िरी जेको असां पछाड़ी में जेको आहे बतायूं, तव्हां जा दोस्तो, होशियार में होशियारु उहो बंदो आहे जंहिं थोरी दुनिया जे अंदरि रही करे ऐं अल्लाह सां जंहिं जेको आहे तालुक़ु बणायो। इन खां वधीक होशियारु जेको आहे ई न। ऐं बेवकूफ़ नादान केरु शख़्स आहे जेको दुनिया जे अंदरि रही करे अल्लाह ताला हयाती ॾिनी, अल्लाह ताला सम्झ ॾिनो, अल्लाह ताला अकुलु ॾिनो, शऊर ॾिनो, इन अकुल ऐं शऊर खां बावजूद बि दुनिया जे जेको आहे गुनाहनि में लॻी पियो। अल्लाह जे नबी फरमायो, इहो जेको आहे न बेवकूफ़ शख़्स आहे।